अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 267 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 268 किस्त नंबर 73। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त जॾहिं गफ़ार ख़ान लुकमान खे थप्पड़ थो हणे त दोस्तों लुकमान थप्पड़ लॻण खां पहिरियों ई पंहिंजो मुंहुं परते करे थो छॾे। हीउ ॾिसो दोस्तों, अञा लुकमान खे थप्पड़ लॻो ई न आहे त लुकमान थप्पड़ जो रिएक्शन अॻु में ई पियो ॾे। दोस्तों हीअ ओवर एक्टिंग थी वई। ऐं दोस्तों हुन खां अलावा गफ़ार ख़ान सिर्फ़ु लुकमान खे हथु रखियो आहे, वाक़ई थप्पड़ कोन आयो आहे। ड्रामे जे मुताबिक़ वाक़ई थप्पड़ लॻंदो बि कोन आहे, पर कुझु माण्हू अहिड़े तरीक़े सां हणे त जीअं का मिस्टेक न थिए। दोस्तों लुकमान जी ओवर एक्टिंग ऐं गफ़ार ख़ान सही थप्पड़ न हयो, इहा हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन सीन में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 269 किस्त नंबर 73। दोस्तों हिन सीन में जॾहिं गफ़ार ख़ान पिस्टल खणी करे ओठे खे गोली थो हणे त दोस्तों तव्हां पिस्टल ते गौर कयो त हिते पिस्टल में का मैगज़ीन आहे ई कोन। दोस्तों हीउ पिस्टल ख़ाली लॻो पियो आहे, हिन पिस्टल में का बि मैगज़ीन कोन्हे। दोस्तों जॾहिं पिस्टल में का मैगज़ीन ई कोन्हे त गोली कीअं हणंदो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। हिननि खे मैगज़ीन विझणु विसरी वई या ॼाणी वाणी हिननि इहा मैगज़ीन कोन विधी। हिननि इहो पियो सम्झो त हीअ मिस्टेक केरु पकिड़े कोन सघंदो, पर हमलानी TV हीअ मिस्टेक पकिड़े वरिती आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 270 किस्त नंबर 73। दोस्तों हिन सीन में जॾहिं ओठे खे गोली थी लॻे त तव्हां ओठे ते गौर कयो त हिन वक़्तु ओठो पंहिंजे खाॿे पेर ते हथु रखियो वेठो आहे, त हिन खे खाॿे पेर में गोली लॻी आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿिए ॾिसो त हिन सीन में हिन वक़्तु ओठो पंहिंजे खाॿे पेर ते हथु रखियो वेठो आहे त हिन खे गोली खाॿे पेर में लॻी आहे। पर दोस्तों सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे वरी ओठो साॼे पेर ते हथु रखियो वेठो आहे त हिन खे गोली साॼे पेर में लॻी आहे। दोस्तों हिकु सेकेंड पहिरियां ओठो पंहिंजे खाॿे पेर ते हथु रखियो वेठो हुयो त हिन खे खाॿे पेर में गोली लॻी आहे। पर दोस्तों सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ वरी ओठे पंहिंजे साॼे पेर ते हथु छो रखियो, यानी साॼी टंग ते हथु छो रखियो त हिन खे साॼे टंग में गोली लॻल आहे। दोस्तों ओठे हिकु ई सेकेंड में पंहिंजी टंग छो मटाई, इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। दोस्तों जेकॾहिं हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 271 किस्त नंबर 73। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु ओठे खे टंग में गोली लॻी आहे, पर दोस्तों जंहिं हंध ते ओठे खे गोली लॻी आहे दोस्तों उन हंध तां को बि रतु कोन थो वहे। हीउ ॾिसो दोस्तों हितां त को बि ओठे खे रतु कोन थो वहे। दोस्तों रियल रतु न बि हुजे हा त बि शरबत या रंग वग़ैरह हणी करे सीन खे ठाहिणु घुरिजे हा। दोस्तों हिन खे ओठे खे गोली बि लॻी आहे, पर रत जी हिकु त फुड़ी बि कान वई। दोस्तों इहा त वॾे खां वॾी मिस्टेक आहे हेलत हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 272 किस्त नंबर 73। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु ई डॉक्टर हिन ऑपरेशन थिएटर मां ॿाहिरि निकिरी पियो अचे ओठे जी ऑपरेशन करे गोली कढी करे। पर दोस्तों तव्हां डॉक्टर ते गौर कयो त ऑपरेशन जे वक़्तु जेके डॉक्टर सूट वग़ैरह पाईंदा आहिनि ऐं मास्क वग़ैरह उहे त हिन डॉक्टर खे पातल ई कोन्हनि जॾहिं ताईं डॉक्टर ऑपरेशन थिएटर मां अचे पियो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चओ, हीअ मिस्टेक आहे या न, मूंखे कमेंट सेक्शन में
ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ इन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे चईंदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना की पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कई पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त अहिल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।